कराची में खबर शामिल कयो पिया नाज़रीन। थाना बोर्ड बेसन पुलिस कार्रवाई की है। बैंकुनि मां रक़म कढी निकिरंदड़ शहरनि खे फुरींदड़ गैंग जे हिक कारिंदे खे गिरफ़्तार कियो वियो आहे। फुर कंदड़ बैनुल सूबाई गैंग जो हिकु अहम कारिंदो कानून जी पकड़ में अची वियो आहे। जवाबदार साबित अली वल्द मोहम्मद शरीफ़ के पिस्टल गोलियुनि समेत गिरफ़्तार कियो वियो आहे। जवाबदार वटां फुर थियल 2 मोबाइल फ़ोन्स पिणु हथ कया विया आहिनि। बोर्ड बेसन थाणे जी हद मां फुर थियल हुआ। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां बैंक मां रक़म कढी निकिरंदड़ माण्हुनि खे फुर कंदा हुआ। जवाबदार जो चवणु आहे पुलिस जवाबदार ख़िलाफ़ नओं केस बोर्ड बेसन थाणे ते दाख़िल करे छॾियो आहे। नाज़रीन, कराची में खबर शामिल कयो पिया। बोर्ड बेसन पुलिस कार्रवाई की है। बैंकुनि मां रक़म कढी निकिरंदड़ शहरनि खे फुरींदड़ गैंग जो कारिंदो गिरफ़्तार कियो वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। ज़हीर शेख लाइन ते मौजूदु आहे। ज़हीर, अपडेट कजो। जी, बोर्ड बेसन एक अहम कार्रवाई कंदे जेको बैंक जे मां ॿाहिरि निकिरंदड़ माण्हुनि खे फुर कंदड़ जेको जवाबदार आहे उन गिरफ़्तार कयो। बोर्ड बेसन पुलिस जो चवणु आहे त हीउ फुर जेको आहे बैंक जे अंदरि वेही करे रेकी कंदा हुआ। जेको बि कोई हैवी अमाउंट खणी करे निकिरंदो त उनखे सुनसान जॻह ते वञी करे लूटमार जो निशानो बणाईंदा हुआ। इन सां गॾु इहो बि चयो आहे त वारदात कंदड़ जवाबदार केतिरनि ई जेको वारदातुनि जो एतिराफ़ कयो आहे। इन चयो त हीउ जेको बैंक में रेकी कंदा हुआ, रेकी करण खां पोइ फुर जी वारदात कंदा। जी ठीक है ज़हीर, वॾी महिरबानी तफ़सील लाइ।